जी बिल्कुल, सिंधु दरिया में जेकॾहिं पाणी जी ॻाल्हि कजे तो पाणी जा वहुकरा हिन वक़्तु तेज़ीअ सां जेको आहे सो रहंदा आहिनि। जेकॾहिं सखर बैराज जी ॻाल्हि कंदासीं असीं त सखर बैराज वटि हिन वक़्तु जेका आहे विचोले दर्जे जी बोड जेका आहे उहा हिन वक़्तु गुज़री रही आहे। सखर बैराज जो जेको पाणीअ जो मथां वहुकरो आहे उहो 4,34,500, जॾहिं त हेठां वहुकरो जेको आहे उहो 3,81,000 क्यूसिक जेको आहे सो रिकॉर्ड कयो वियो आहे। अहिड़ी तरह गुडू बैराज वटि जेको आहे सो हिन वक़्तु हेठें दर्जे जी बोड जेका आहे डिक्लेयर कई वई आहे। पाणीअ जी आमद जे सिलसिले में जेकॾहिं ॻाल्हि कजे कचे वारनि इलाइक़नि जी, त कचे वारा इलाइक़ा जेके आहिनि उहे मुकमिल तौर ते पाणी हेठि अची विया आहिनि। इंतिज़ामिया पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो अलर्ट बि जारी कया विया आहिनि, लेकिन कचे जा जेके रहवासी आहिनि उहे ॿाहिरि निकिरण लाइ तयारु न आहिनि। उनखां अलावा सखर बैराज वटि जेको आहे हिन वक़्तु जेके पाणी जा वहुकरा आहिनि उहे तेज़ीअ सां जेको आहे सो उहो कोटड़ी बैराज तरफ़ वधी रहिया आहिनि। हिन वक़्तु जेका कोटड़ी बैराज वटि आहे उहो सूरत हाल नॉर्मल ॿुधाई पियो वञे, लिहाज़ा सखर बैराज वटि हिन वक़्तु विचोले दर्जे जी बोड, जॾहिं त गुडू बैराज वटि हेठें दर्जे जी बोड ऐं कोटड़ी बैराज वटि जेको आहे सो उहे पाणीअ जा वहुकरा नॉर्मल ॿुधाए पिया वञनि। आबपाशी खाते इंतिज़ामिया जो इहो चवणु आहे त जेकॾहिं मथियनि इलाइक़नि में जेको आहे सो बरसाति थी या ग्लेशियर्स पघरिया त उनखां पोइ जेको आहे सो पाणी जी सूरत हाल वधी सघे थी।